नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठठे में ख़बर ॾींदा हलूं त मकली कोऑपरेटिव हाउसिंग सिविल सोसाइटी में मुबीना करप्शन ऐं प्लाट जी गैर कानूनी फ़रोख़्त जे हवाले सां मुतासिरनि जी बुख हड़ताल जारी है। इन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो ठठे में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर अनवर अली भुट्टो पंहिंजी रिपोर्ट में। मकली सोसाइटी ऑफिस जी कैंप जेकी ख़िलाफ़ लगाई वई आहे उन हवाले सां उन्हनि खां पुछंदा त उन्हनि जो छा चवणु आहे। ये जेका कैंप आहे उहा एहतिजाजी कैंप आहे ऐं अलामती बुख हड़ताल जी कैंप आहे। ऐं हिते कोऑपरेटिव सोसाइटी मकली में सोसाइटी मकली में जेके भी करप्शन थी आहे उन जे ख़िलाफ़ इहो एहतिजाज आहे। 2012 खां वठी 2020 ताईं हिन मकली सोसाइटी जे अंदरि वॾा माना गबन थिया आहिनि। करोड़नि जूं प्रॉपर्टियूं जेके आहिनि उहे हिननि खुर्द बुर्द कयूं आहिनि ऐं हिननि जो मक़सदु सिर्फ़ु इहो आहे त माण्हुनि खे बेवकूफ़ बनाए पंहिंजा भभ भरणु। इहा हिकिड़ी इंतिहा जी हद आहे, करप्शन जी हद आहे। हिते नेब बि आई, हिते एंटी करप्शन भी आई, लेकिन को बि खर्तेल त निकिरे कोन पियो। ख़बर न आहे उहे मामला कहिड़े पासे हली विया आहिनि। हाणे ताज़ो अब्दुल वाहिद उकेली जॾहिं डायरेक्टर हो हुते चेयरमैन हो त उन जे दौर में 2015 में 5 माण्हुनि जा पुराणा रजिस्टर थियल प्लाट फार्जरी करे ॿियनि माण्हुनि जे नाले कया विया आहिनि ऐं उन्हनि खां करोड़े रुपया वरिता विया आहिनि। सोसाइटी जे चेयरमैन, साबिक़ा चेयरमैन, मौजूदा चेयरमैन, डायरेक्टर्स जे ख़िलाफ़ु लॻाई आहे। इन्हनि पहिरीं ॻाल्हि त असां सां धोखो कयो। असांजो रजिस्टर प्लाट इन्हनि प्लाट नंबर C-242 उन में हिननि छा कयो, जब फार्जरी करे, हिन जो पंहिंजो माण्हू हो ऑफिस जो, उन फार्जरी करे असांजो प्लाट ॿिए सां सेल करे छॾियो। पोइ जॾहिं असां वट पकड़ कई त असांखे ख़बर पई त असांजे प्लाट सां गॾु 4 ॿिया बि प्लाट आहिनि जेके हिकिड़े माण्हू इन्हनि जे 5 प्लाटनि में फार्जरी कई आहे, जंहिंमें अब्दुल वाहिद उकेली साबिक़ा चेयरमैन ऐं उते उन टाइम जा डायरेक्टर्स 15 में थियो आहे, इहो 2015 में उहे सभु मिलियल आहिनि। उन हिकिड़े माण्हू 5 प्लाटनि में फार्जरी कई आहे, 5 डायरेक्टरनि उते सयूं करे मुख़्तलिफ़ माण्हुनि विकिणी पंहिंजा बब भरिया आहिनि। इन खां अलावा सोसाइटी में चाइना कटिंग कयो विया आहिनि। पंहिंजो प्लाट जेके मस्जिद जा आहिनि उन में कटिंगूं कयूं आहिनि, पार्क जा प्लाट आहिनि उन में कटिंग कयूं आहिनि, रोड आहिनि उन्हनि खे माना त 60 फुटनि जा रोड उन्हनि खे 20 फुटनि ते आणे छॾिणो आहे। रोडनि में माना इन्हें कब्ज़ा करे छॾिया आहिनि, माना इंतिहा करे छॾी करप्शन जी। कैमरामैन शफीक भट्टी सां गॾु अनवर हुसैन भुट्टो, अवामी न्यूज़ HD। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।